वञा त क़यामत जे ॾिहाड़े चवां मौला तुंहिंजे महबूब जी बचड़ी निशानीअ सां आई आहे। अॼु मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे उम्मत लाइ आसानी पैदा करे छॾे। सॼी ज़िंदगी न एहसान सॼी ज़िंदगी थोरा ॻायूं मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे बचड़नि जा थोरा नथा लाहे सघूं। ऐं मुस्लमान सभु कुझु तोखे मूंखे यादि आहे मगर तो असां भुलायो आहे त कंहिंखे भुलायो आहे? ख़ुदा खे भुलायो आहे, ख़ुदा जे महबूब खे भुलायो आहे, मूं ख़ुदा जे महबूब जे बचड़नि खे भुलायो आहे। बस मां ॻाल्हि ख़तमु करण जे क़रीब आहियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़, छो त 1.5 कलाक थियण वारो आहे। सलाम तव्हांखे जो तव्हां जुड़िया बि न आहियो, लेकिन मुंहिंजा क़ुरान जी आयत पढ़ी आहे जेका उनजो तर्जुमो ई न कयो आहे। मोटी उन जगह ते थो अचां त मुस्लमान रब थो चवे त आई तूं 1 नंबर जी भाड़ियो मां ॾे नथो ॾिसां। औरतुनि खे रब थो चवे अल्लाह जूं बानियूं तव्हां गुनाहनि जी हद ज़रूर कई आहे, निमाज़ूं छॾे ॾिनव, मेह जे करे, रोज़ा छॾे ॾिनव, ॿारनि जे करे, क़ुरान छॾे ॾिनव, घर जे हॾनि जे करे। रब चवे थो कई हद अथव, पर मां अल्लाह इन करे तव्हां सां लेखो नथो कयां जो मुंहिंजे मुस्तफ़ा जी बचड़ी तव्हांजे लाइ तौर घुरियो। याद रखो मुसलमान, हिते भी बेड़ो करे तो मुस्तफ़ा जे करे, कब्र में भी बेड़ो तरंदो मुस्तफ़ा जे करे, जो महशर में भी बेड़ो तरंदो मदीने असांजे ओ न ॻाल्हाई मुस्तफ़ा जे करे। तो शेर असां ॻाल्हाईंदे अॼु तार